नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के ॾियाम नवाज़िनी मां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद लॻ दामिर की बरसां ॻोठ शादमान मलूखानी जो साल 2002 खां बंदि पियल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खोलाइण लाइ स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि तोड़े ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें समाजी अॻवान मैडम आमना बलोच यकजहती तौर शिरकत कई। ॿारनि ऐं ॻोठाणनि सां गॾु एहतजाज में शामिल थी सिंध हुकूमत खां बंदि पियल स्कूल खोलण ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो जो मुतालबो कयो। उन मौके ते समाजी अॻवान मैडम आमना बलोच, मोहम्मद अज़ीम मलूखानी, मोहम्मद सलेमान मलूखानी, आशिक मलूखानी ऐं ॿियनि चयो त हीउ स्कूल साल 2002 खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि मासूम ॿारनि ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इन स्कूल में 100 खां मथे ॿारड़ा इल्मु पिराए रहिया हुआ, जेके हिन वक़्तु पढ़ाई खां घर वेही माल चारण तोड़े गाह पटो करे पंहिंजो वक़्तु ऐं मुस्तक़बिल विञाए रहिया आहिनि। केतिराई भेरा DC सांगड़ तोड़े ॿियनि तालीम खाते जे आला अमलदारनि खे शिकायतूं कयूं, पर को बि अज़ालो न पियो कयो वञे। आख़िर में एहतजाज कंदड़नि सिंध सरकार वॾे वज़ीर मुराद अली शाह, तालीम खाते जे वज़ीर तोड़े ॿियनि आला इख्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी स्कूल खोले ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।